नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान खान भारत के पुलवामा हमले जी जांच में सहकार जी आछ करे छॾी है। वज़ीर आज़म इमरान खान सरकारी टीवी ते बयान जारी कंदे वज़ीर आज़म इमरान खान चयो त जंग शुरू करण इंसान जे हथ में हूंदो है, पर ख़त्म करण हथ में न आहे। जेकॾहिं भारत सम्झे थो त पाकिस्तान ते हमलो कंदुसि त पाकिस्तान सोचंदो न, पर जवाब ॾींदो। हिन चयो त पुलवामा वाक़े खां पोइ जेकॾहिं भारत वटि का इंटेलिजेंस ॼाण आहे त मटासटा कई वञे, इहो पाकिस्तान जे मुफ़ाद में आहे। मसइले खे ॻाल्हियुनि ज़रिए हल करण जी ज़रूरत है। संदसि चवणु हो त असां सऊदी वली उहद जे दौरे जी तयारियुनि में हुआसीं। छा को बेवकूफ़ पंहिंजी कॉन्फ्रेंस खे मुतासिर करण लाइ अहिड़ो वाक़ियो कंदो? पाकिस्तान खे अहिड़े वाक़िअनि सां कहिड़ो फ़ाइदो आहे? असां इस्तिकाम चाहियूं था। भारत खे पुछणु चाहियूं था त छा माज़ी में ई फाथल रहणो आहे? वज़ीर आज़म इमरान खान चयो त भारत वारियल कश्मीर में ज़ुल्म सां कामयाब थो थी सघे। कश्मीर मसइले ते भारत में ॻाल्हियुनि ते ॻाल्हियूं थियण घुर्जनि। हिन चयो आहे त कश्मीर जा नौजवान अहिड़े इंतहाई ते पहुची चुका आहिनि जो खेनि मौत जो ख़ौफ़ न आहे। छा फ़ौज ज़रिए मसइलो हल करणो आहे, जेको अॼु ताईं न थी सघियो आहे? संदसि चवणु हो त भारत सां दहशतगर्दी जे मसइले ते ॻाल्हियूं लाइ तयारु आहियूं। दहशतगर्दी जो ख़तरो वॾो इशू आहे, असां इहो ख़त्म करणु चाहियूं था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।